अस्सलाम वालेकुम। मैं सिटी में चुर बाबा ला मौजू गुजरी वियल वक्त जूं कुछ यादूं पाठ नंबर 2। ऐ नरम में दिल नरमियूं कंदड़ जंहिं नरमियूं कयूं अथई सग आहर वस आहर ग़रीबन बेवसन ते फी सबीलिल्लाह मदद कंदड़ मुख़लिस अहले नज़र क़द्र कंदड़ ग़रीब ऐं बेवस सिर्फ़ दुआ ई करे सघे थो। दुआ करे थो मौला करीम करे वध हुजे। ए ॾुखे वक़्त में कम में अचण वारा ए हुरमत वारनि महिननि जी इज़त एहतराम करण वारा ऐं माण्हुनि में सुलह कराइण वारा सलाह करण वारा इस्लाह करण वारा एहसान करण वारा ए कूड़ न ॻाल्हाइण वारा मुक़रर हद ताईं रहण वारा मौला करीम करे वध खां वध हुजे। ए नरमियूं ए नरम दिल नरमियूं कंदड़ जंहिं ते नरमियूं कयूं अथई सग आहर वस आहर ग़रीबन बेवसन ते फी सबीलिल्लाह मदद कंदड़ मुख़लिस अहले नज़र क़द्र कंदड़ ग़रीब बेवस सिर्फ़ दुआ ई करे सघे थो। दुआ करे थो मौला करीम करे वध हुजे। ऐं जो तकलीफ़ न ॾियण वारा सुहिणे नमूने हिक ॿियनि सां राज़ी थियण वारा नसीहत खे मञण वारा ग़रीबनि बेवसन खे खाधो खाराइण पीआरण वारा लिबास पहिराइण वारा अल्लाह जे नाले मुहाबे वास्ते मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माल ख़र्च करण वारा मौला करीम करे वध खां वध हुजे। ऐं नरम दिल नरमियूं कंदड़ जंहिं ते नरमियूं कयूं अथई सगार वसार ग़रीबन बेवसन ते फी सबीलिल्लाह मदद कंदड़ मुख़लिस अहले नज़र क़द्र कंदड़ ग़रीब ऐं बेवस सिर्फ़ दुआ ई करे सघे थो। दुआ करे थो मौला करीम करे वध हुजे। ऐं तंग न करण वारा ज़ोर ज़बरदस्ती न करण वारा प्यार मोहब्बत करण वारा सदको ख़ैर ख़ैरात ग़रीबनि मिस्कीननि यतीमनि खे बेवसनि खे ज़ाहिर में ॾियण वारा लिकाए ॾियण वारा अल्लाह जूं टोटे भलायूं हुजनि मौला करीम करे वध खां वध हुजे। ए नरम दिल नरमियूं कंदड़ जंहिं ते नरमियूं कयूं अथई सगार वसार ग़रीबनि बेवसन ते फी सबीलिल्लाह मदद कंदड़ मुख़लिस अहले नज़र क़द्र कंदड़ ग़रीब ऐं बेवस सिर्फ़ दुआ ई करे सघे थो। दुआ करे थो मौला करीम करे वध हुजे। ख़ैर ख़ैरात उन्हनि मिस्कीननि मोहताजनि अल्लाह जे वाट में जेके ज़मीन में सफ़र जी सघ नथा रखनि संदन हीणो हाल आहे अणॼाण माण्हू संदन बेनियाज़ी ऐं ॻुझी हालत सबबि खेनि शाहूकार पाईंदा खेनि संदन शाहूकारीअ ते सख़्तीअ जे असर सबबि सुञाणंदे माण्हुनि खे लीलाए सुवाल नथा कनि। अल्लाह जंहिंखे घुरे थो हिदायत ॾे थो जेको माल पंहिंजे लाइ ख़र्च करियो था तव्हांजो कुझु ख़र्च करियो था अल्लाह जे रज़ा हासिल करण लाइ ख़र्च करियो था तव्हां उनजो पूरो पूरो तव्हांखे बदिलो मिलंदो। तव्हां जेको माल ख़र्च करियो था बेशक अल्लाह ॼाणंदड़ आहे। जेके माण्हू राति ॾींहं में ॻुझ ज़ाहिर में पंहिंजा माल ख़र्च कनि था तिन लाइ संदन रब वटि संदन अजुर आहे। मथने न ख़ौफ़ को ख़ौफ़ आहे ऐं न की उहे ग़मगीन थींदा। मौला करीम करे वध खां वध हुजे। ऐं नरम दिल नरमियूं कंदड़ जंहिं ते नरमियूं कयूं अथई सगार वसार ग़रीबनि बेवसन ते फी सबीलिल्लाह मदद कंदड़ मुख़लिस अहले नज़र क़द्र कंदड़
ग़रीब ऐं बेवस सिर्फ़ु दुआ ई करे सघे थो। दुआ करे थो मौला करीम करे वॾो हुजे। या अल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। या अल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। शैतान जे शर खां विसविसन खां पनाह ॾे, हिम्मत कुवत तौफ़ीक़ सिहत तंदुरुस्ती अता कर। सुखियो सताबो माल दौलत औलाद ख़ैरो बरकत सां मिठो जुवासो मेडू पुॼाए, मतलब नेक मक़सद हासिल थियनि। या करीम करम कर, या रहीम रहम कर, तू ई